एक डायरेक्शंस के बावजूद पुलिस पंहिंजी पुलिस गर्दी खां नथी पई मुड़े ऐं उन्हनि पंहिंजी पुलिस गर्दी जो इहो सबूत ॾिनो आहे जिन इहो मेलाफाइडली असां FIR कटराई आहे 105 जंहिंमें असां स्पेसिफिक रोल ॾिनो आहे ऐं टोटली असांजो वर्जन ई डिफरेंट आहे त असांजे हमराह खे जेको आहे इरशाद रांझाणी आहे उनखे प्री प्लान तरीक़े सां मर्डर कयो वियो आहे ऐं हिकिड़ी दहशत फैलाई वई आहे जंहिंजी असां 105 FIR दाख़िल कराए चुका आहियूं। पर असां कोर्ट में अॼु ॾिसी जेका पुलिस गर्दी हिननि कई आहे उहो जेका 393 जी FIR आहे उन में 322 जो सेक्शन एड कयो वियो आहे त हीउ क़तल बिल ख़ता आहे। हीउ क़तल बिल ख़ता न आहे, हीउ हिकिड़ो प्री प्लान मर्डर आहे, ब्रूटल मर्डर आहे जंहिंजे करे हिकिड़ो पैनिक क्रिएट थियो आहे, मुआशिरे में हिकिड़ो ख़ौफ़ हिरास छाइजी वियो आहे। उन खे जेको आहे 322 में कन्वर्ट करे पुलिस जेको आहे पंहिंजे पटे भाइनि खे ऐं जेको आहे मुलज़िम खे शेल्टर ॾेई रही आहे। इन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। पुलिस पंहिंजी जेका आहे इहा रवैयो वज़ीर आला सिंध जी डायरेक्शन्स जे बावजूद बि पंहिंजो पुलिस रवैयो चेंज न कयो आहे ऐं असां इनशाला इन ते वज़ीर जेको आहे पाण में असांजी जेका कमेटी आहे उहा मुशावरती अमल हाणे जारी आहे असांजो। इनशाला असां इन जो कोई न कोई ठोड़ जेको आहे कढी ऐं जेको आहे इंसाफ़ ताईं रसाई इनशाला असां इंसाफ़ फराहम कराईंदासीं इन डिसीज़ जी फैमिली खे। मुझे मशवरी साहब तव्हां मलीर बार जा एक्स जॉइंट सेक्रेटरी भी रहा आहियो ऐं अॼु तव्हां मलीर कोर्ट में इरशाद रांझाणी जे कातिल जी जेका रिमांड पेश कयो वियो आहे उन ते तव्हां मौजूदु हुआ। इन सॼे वाक़े ते तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? मौक़िफ़ चिटो आहे अयाज़ मलीर जेको आहे सो मारवड़नि जो हिकिड़ो वतन रहियो आहे जंहिंजे लाइ लतीफ़ लिखियो आहे त वाझाए वतन खे आऊं जे हितूं वियासि त गोर मुंहिंजी सुमरा कज पवारनि पार अड़े भुया ई जियास जे वञे मड़ मलीर ॾे। अॼु मलीर जा जोधा तव्हांजे सभु साम्हूं हुया जेके तव्हांजा असांजा नौजवान वकील दोस्त आहिनि, सीनियर दोस्त आहिनि लाइर आहिनि, सभु इन मामले ते ईअं कठे थिया आहिनि। ईअं उन्हनि जी जेको एक्टियो अज़मत जेको ॿधी जो उन्हनि कल्ह कारसाज़ खां वठी करे वेंदे राति थाणे ताईं FIR दाख़िल कराइण खां वठी करे वेंदे हिनखे जेको रिमांड ते पेश कयो वियो। हालांकि कानूनी तौर इहो ग़लति आहे। तव्हां ॾिसो त पुलिस जो हिते हींअर त असांखे ॿिठो मयाज़ नज़र अची रहियो आहे ऐं आउं मुकमली तौर सेटिस्फाइड न आहियां पुलिस जी इन इन्वेस्टिगेशन मां, न ई उन जे हिननि तरीक़ेकार मां, न ई उन जे हिननि क़दमनि ते। जॾहिं उन ते ATC जी FIR दाख़िल थियल आहे त हींअर ताईं उन ATC जी FIR में हुननि खे हींअर गिरफ़्तारी नाहे कयो वियो जेका हुन FIR कटराई आहे शहीद इरशाद रांझाणी जे मथां, उन जो रिमांड खणी करे आया आहिनि। यार हीउ किथां जो कानून आहे, किथां जो इंसाफ़ आहे? मुंहिंजी हिन सोशल मीडिया जे तरफ़ां जेके असांजा सीनियर्स लायर्स आहिनि, जेके ज्यूरिस्ट आहिनि, जेके कानून खे तमामु गहराईअ सां सम्झनि था, उन्हनि खे आउं अपील कंदुसि त ख़ुदारा हीअ जेके असां सां अन्याय थियनि था, हीअ जेके असां सां नाहक थिए थो, इहो तव्हांजी असां सभिनी जी ख़ामोशी जे करे थिए थो। हीअ असांखे मौक़ियो आहे त अचो त इन सॼे पुलिस जे इन कारे धंधे खे, पुलिस जी इन सॼी सरपरस्ती खे बेनिकाब कयूं ऐं हीअ जेको इन तरीक़े जा जेके रिमांड वठनि था इहो गैर कानूनी तौर आहे, इन्हनि खे ATC में रिमांड वठणु घुरिजे। ऐं हिन सोशल मीडिया जे थ्रू ऑनरेबल चीफ जस्टिस अहमद अली शेख साहब खां वठी करे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कंदो त ख़ुदा हिन जो सो मोटो नोटिस वरितो वञे ऐं हिन ते जुडिशियल इंक्वायरी कराई वञे।